दोस्तों अस्सलाम वालेकुम। मां आहियां हुसैन अब्बास। वार बिल्कुलु वॾा थी विया आहिनि, थोरा रखिया आहिनि। हा दोस्तो, तव्हां सभु सोचींदा हूंदो त सिंध में वॾी बेरोज़गारी आहे। दुबई कीअं वञिजे, ट्रेवल कीअं कजे, वीज़ा कीअं वठिजे। वीज़ाउनि में काफ़ी जेको आहे सो माण्हू सां धोखा बि थियनि था। कुझु माण्हू पैसा वठी हेठि रखे छॾनि था। वीज़ा उसूलनि 5-8 ॾींहंनि में अची वेंदी आहे ऐं पोइ वीज़ाउनि खे काफ़ी टाइम बि लॻी वञे थो। दुबई अचण जे लाइ माण्हू अक्सर परेशान रहनि था। दुबई में अचण खां पोइ वरी अञा माण्हू वधीक परेशान रहनि था। उन ते मूं सोचियो आहे त आउं तव्हांजी रहनुमाई कंदो रहां जेतिरो जेका मूं वटि मालूमात आहे या जेको मूं सफ़रु कयो आहे दुबई में, माण्हुनि जा रवैया, दोस्तनि जा रवैया, अरबाबनि जा रवैया, रोज़गार जा मसइला। पहिरियां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त UAE यूनाइटेड अरब इमारात हिकिड़ो बहितरीनु मुल्क आहे, ज़बरदस्त मुल्क आहे। UAE में तव्हांजो बिज़नेस महफ़ूज़ रहे थो, तव्हां महफ़ूज़ रहो था। UAE जो कानून बहितरीनु आहे, ख़ुशूसन दुबई जी पुलिस ॾाढी ताउन कंदड़ आहे, ॾाढी बहितरीनु आहे। दुबई शहर जेको आहे ख़ूबसूरत बि आहे। हिते जो हुक्मरान तमामु अज़ीम इंसानु आहे। त हिते जे कानून में को मसइलो कोन्हे को। हिते जो कानून तव्हांजी मदद करे थो, हिते जो कानून तव्हांखे तहफ़ुज़ ॾिए थो, हिते जो कानून तव्हांजी रहनुमाई करे थो। उन करे इहो ज़रूरी आहे त आउं तव्हांखे कुझु शयुनि जी वज़ाहत कंदो हलां। थी सघे थो मां वरी कंहिं ईंदड़ प्रोग्राम में बि हिन ते ॻाल्हायां। हिकु त तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त वीज़ा हमेशह एग्रीमेंट वठंदा कयो। कोशिशि कंदा कयो त वीज़ा उहा वठो जेका कंपनी तव्हांखे कमु ॾिए, रोज़गार ॾिए। उहो इंतिहाई ज़रूरी आहे। ॿियो वरी इहो आहे त या तव्हां विज़िट वीज़ा ते अचो, पोइ हिते अची तव्हां कंपनियुनि में रोज़गार ॻोल्हियो ऐं पोइ उन्हनि कंपनियुनि में कमु कयो। आज़ादु वीज़ा जो को ख़्यालु न आहे, को तसवुरु कोन्हे। पहिरीं ॻाल्हि इहा तव्हांखे वज़ाहत करे छॾियां, इहो क़ानून ई कोन्हे को त का आज़ादु वीज़ा बि थींदी आहे। आज़ादु वीज़ा न आहे थींदी। तव्हांखे अरबाब कंपनियुनि वारा वीज़ाऊं ॾींदा आहिनि, पोइ तव्हांजी मर्ज़ी आहे जिथे वञी कमु कयो, पोइ मिले पोइ न मिले, पोइ दरबदरी, पोइ ख़ुआरी। ॿियो कॾहिं बि खली वली वीज़ा न वठंदा कयो, इहो तव्हांखे वॾो नुक़सानु थो पवे। उन में इलाही मसइला थींदा आहिनि। उहे मसइला उन में तव्हांजी पोइ कोई मदद न आहे कंदो। दुबई जो कानून एॾो ज़बरदस्तु आहे, तव्हांखे रोज़गार, तव्हांखे तहफ़ुज़, तव्हांजे लाइ इलाही जेको आहे सो आसानियूं पैदा करे थो दुबई। ऐं दुबई में अचण खां पोइ ज़ाहिर आहे जेकॾहिं तव्हांजो को मिट माइट कोन्हे, को दोस्त यार कोन्हे, तव्हांखे का सपोर्ट कान्हे, त तव्हां ॾाढो सफ़रु कयो था। ऐं तव्हांजे साम्हूं वेठो आहियां, मूं इलाही सफ़रु कयो आहे हिते। हा, इहो बि मां तव्हांखे ॿुधायां त कोई कंहिंजो न आहे। छा आउं तव्हां सां ॻाल्हि कयां थो, यकीन मूंखे जेके सिंध जा दोस्त सुञाणनि था, कोई तव्हांजो न आहे, कोई तव्हांजी मदद करण वारो न आहे। हज़ारनि में को हिकु माण्हू मसीहा तव्हांखे मिली सघे थो दुबई में। न त अपनी घोट त नशा थी वई, पंहिंजी ॿार त ॿरे। उन करे तव्हां दुबई में अचो, दुबई में एग्रीमेंट वीज़ा वठो। ऐं ॿियो त जेको ट्रेवलिंग करणु आहे, ज़ाहिर आहे उहा एॾी ॾुखी कान्हे, आसानु आहे। उन जे लाइ ज़रूरी आहे त तव्हां लीगल हुजो, तव्हांजा डॉक्यूमेंट्स ठीकु हुजनि, तव्हांजे वीज़ा में को मसइलो न हुजे, तव्हांजो पासपोर्ट ठीकु हुजे, तव्हांजी ID ठीकु हुजे। ID में हाणे जॾहिं बि तव्हां दुबई अचो था, तव्हांजी ID में वल्दियत जो हुजणु ज़रूरी आहे ऐं ज़ात जो। घणनि माण्हुनि वटि सिर्फ़ु वल्दियत लिखियलु आहे त ज़ात लिखियलु न आहे। इहो ज़हन में रखिजो त तव्हांजे ID में वल्दियत सां गॾोगॾु ज़ात लिखणु ज़रूरी आहे। छाकाणि त हज़ारे माण्हू आहिनि जेके ब्लैक लिस्ट थियल आहिनि। जेकॾहिं कंहिंजो नालो हिकिड़ो आहे त अहिड़ा हज़ारे नाला आहिनि। कॾहिं कॾहिं उन्हनि जो वल्दियत बि साॻी निकिरी थी पए। पर जेकॾहिं तव्हांजी ज़ात हूंदी त उन ते तव्हांजो जेको सिस्टम आहे उहो तव्हांजे खे डिस्टर्ब न कंदो। तव्हां किथे बि उन में ब्लैक न थींदो, तव्हां रुकबो न। जीअं मूं तव्हांखे चयो न त दुबई जो जेको कानून आहे उहो ॾाढो ज़बरदस्तु आहे। तव्हां जेकॾहिं हिते बिज़नेस पैसो खणी था अचो त उनजो इस्तेमालु बि हिते आसानी सां थिए थो। उन ते आउं वरी ॿिए वारे तव्हांखे प्रोग्राम में ॿुधाईंदुसि त तव्हांखे छा करिणो आहे। वीज़ा एग्रीमेंट हुजे, खली विली वीज़ा खां पासो कयो, लीगल तरीक़े सां अचो, लीगल तरीक़े सां कमु वठो, नौकिरी कयो। नौकिरी कंदो तव्हां वधीक सेव रहो था। पर जेकॾहिं तव्हां वटि पैसो आहे,
त पोइ तव्हां हिते बिज़नेस कयो। हितां तव्हां ॿाहिरि कीअं वञो था उहो तमामु आसान आहे, उहो तव्हांखे पंहिंजे नेक्स्ट प्रोग्राम में ॿुधाईंदुसि त तव्हां ॿाहिरि कीअं वेंदव। तव्हांजे लाइ दुबई गेटवे आहे। जॾहिं तव्हां दुबई ईंदो त यूरोप ईज़ी आहे। पाकिस्तान मां तव्हां यूरोप जे लाइ 50 लख ख़र्चु कंदव, 1 करोड़ ताईं ख़र्चु कंदव, पर दुबई मां तव्हांखे को बि ख़र्चु एतिरो न आहे। ईज़ी ऐं आसान आहे। हिते ईंदो उहो प्रोसेस आहे, उनखे कंप्लीट कंदो, पोइ गो टू यूरोप, मगरब, दुनिया जे कंहिं बि कुंड में तव्हां हलिया वञो, तव्हांखे परेशानी न थींदी। मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो, फॉलो कयो, जुड़ियल रहियो।